बसि उहो ई प्रसाद, सेवा खे प्रसाद चयो आहे भरत जी महाराज। असांखे त खाइण जे अलावा प्रसाद कंहिं में नज़र ई न ईंदो आहे। केॾी महिल पेट भरियल हूंदो आहे त न ठीकु ठीकु आहे, उहो खाधो आहे बसि, रखो रखो, न सुभाणे खाईंदासीं, ठीकु आहे। अरे प्रसाद आहे, भले थोरो सो खा। ओॾी महिल ई प्रेमानंद महाराज चवनि था प्रसाद हथ में अची वियो, बसि तुरंत खणी मुंहं में विझो। हिसाब किताब देख रेख प्रसाद खे प्रसाद बुद्धीअ सां ॾिसो, स्वाद बुद्धीअ सां न। आइटम कहिड़ो आहे न, वैरायटी कहिड़ी आहे न, हा न। भले अधी जा 10 गुना मिर्च पियल हुजनि, हाली त मुंहं में विझी छॾियो, पोइ देखा जाएगा, हा न। नानीअ जा मिर्च बढ़िया सुठा पियल हुजनि, छो जो ओॾी महिल असांखे प्रसाद भाव सां ॾिसणो आहे, हा न। हे त खाइण वारे प्रसाद जी ॻाल्हि आहे, पर भरत महाराज चवनि था मुंहिंजे लाइ तव्हांजे आज्ञा खां वॾो कोई प्रसाद कोन्हे। प्रसाद यानी देन बि चइबी आहे, हा न। भॻवानु धन ॾिनो, इहो बि उनजो हिकिड़ो प्रसाद आहे। गुरु भॻवान सां मिलाईंदा आहिनि, उन्हनि भॻवान खे बि प्रसाद चयो वियो आहे, ख़बर अथव। ॾाढी दिव्य परिभाषाऊं प्रसाद जूं। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुरु प्रसाद। ये सब पहिरियों परमात्मा जा विशेषण ॿुधाए अथऊं गुरु नानक देव महाराज। एक ओंकार, वो भगवान हिकु आहे, जो नालो सचो आहे। वो करता है, करण वारो, कंहिंखों भव कोन्हे उनखे, कंहिंसां वैर कोन्हे। उस समय खे बणाइण वारो आहे, समय उनखे न बणायो आहे। अकाल मूरत आहे, स्वयंभू आहे, पाण प्रकट थियो आहे। अजूनी सैभम, जन्म खां न्यारो आहे। त उहो कीअं मिलंदो, चवनि था गुरु प्रसाद। हाणे परमात्मा प्रसाद रूप में अची वियो। हेॾो प्रसाद जो ॾाढो गहरो अर्थ थींदो आहे। चओ हरे राम। प्रसाद हिकिड़ो तव्हांजे लाइ दाल चांवर बि थी था सघनि, हाँ। प्रसाद हिकिड़ी खिचड़ी भी थी सके, और प्रसाद यानी परमात्मा भी थी तो सके। छो जो उन प्रसाद में भी श्रद्धा है, परमात्मा में भी श्रद्धा है। ॾाढो गहरो अर्थ आहे प्रसाद जो। सत्संग आहे, उहो बि प्रसाद आहे, हा न। चवंदा आहिनि न, संत चवंदा आहिनि न, भाई ॿाहिरि त जेको प्रसाद मिलंदो आहे, पर हिन महिल जेको वठी रहिया आहियो, हिन महिल जेकी कथा ॿुधी रहिया आहियो, हीअ रामायण जी कथा बि महाप्रसाद आहे। चओ हरे राम। असांजे दिमाग़ में त बसि दाल चांवर ई प्रसाद आहे, चटखटी प्रसाद आहे। उहो त आहे ई, उहो बि आहे, पर उहो बि प्रसाद यानी आशीर्वाद, कृपा, दया, उन जी देन। एह बिदात तेरी दातार।